ते छो बीठा हो? असां हिते प्रेस क्लब ते आया हूं जंहिंजो आवाज़ पूरी दुनिया ॿुधे थी ऐं ॾिसे थी। असां पूरी दुनिया खे ॿुधाइण ऐं ॾेखारण लाइ आया आहियूं ऐं असांजी घुर आहे हुकूमत सिंध खां त जेके माफ़िया जेके सिंध जे जेके तालीमी इदारा आहिनि उन्हनि जा दुश्मन जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे ऐं जेके इदारा आहिनि उहे सिंधी अवाम जे लाइ उन्हनि जे हवाले कया वञनि त जीअं सिंधी ॿार उते आसानी सां तालीम जेके आहिनि से वॾियूं माफ़ियाऊं आहिनि ऐं इहे सिंध जे ख़िलाफ़ आहिनि। तंहिंजे करे असांजी गवर्नमेंट सिंध खां जेका आहे सा अपील आहे घुरज आहे शहज़ाद राय ऐं उनजी ज़ाल जेका आहे सलमा अहमद आलम जेका आहे त उनखे हितां हिन कॉलेज मां कढियो वञे। पूरी सिंध में जेको आहे सो हे ज़ुल्म हिननि मचायो आहे NGO ख़तमु करे असां सिंधी माण्हुनि खे रिलीफ ॾिनो वञे। असांजी धरती ते कब्ज़े करण जे लाइ आया आहिनि। असांजी धरती तां हे कब्ज़ो हटायो वञे। इहा घुर आहे असांजी जेका आहे सा आला अमलदारनि खे ऐं दुनिया खे पूरी दुनिया खे हिते प्रेस क्लब खे पूरी दुनिया ॾिसंदी आहे। असां पूरी दुनिया खे बि चऊं था वज़ीर आज़म जेको पाकिस्तान आहे निगरान उन खे बि चऊं था वज़ीर आला जेको सिंध जो जेको चीफ जस्टिस आहे जेको इंसाफ़ जी कुर्सी ते वेठल हो जेको इंसाफ़ जी कुर्सी ते वेठल हो उन खां असां इंसाफ़ जी घुर करण आया आहियूं त असांजो कॉलेज असांजा इदारा असांजी ज़मीन जेका आहे असां दाइरनि खां असांखे वापसि वठी ॾिनी वञे। इहो असांजो मौक़िफ़ आहे। इन करे असां आया आहियूं। असां तेसि ताईं न वेहंदासीं जेसि ताईं गवर्नमेंट असांजो हीअ घुर जेका आहे सा इहा न मंज़ूर कंदी।